सनवेड़ी चा मुझे मारने जा। अरे सर को ओपरो माण्हू कमु नथो करे सघे। इहो कंहिं ॼातल सुञातल माण्हू जो कमु आहे जेको हवेली जे हर कुंड ऐं पासे खां वाक़िफ़ आहे। उहे मरदा ज़रूर मरदा, कुत्ते जी मौत मरदा। छाकाणि त उन्हनि शींहं जे वात में हथु विधो आहे। हू तड़पी तड़पी मरदा। केतिरियूं बि दुआऊं घुरंदा पर मौत उन जो पीछो कोन छॾींदो। इन छोरीअ सजा घरां निकिरी करे असांजे खानदान जे मुंहं ते कार मली आहे। ऐं असांजे निराड़ ते अहिड़ो टिको हयो अथई जेको काफ़ी ॾींहं गुज़रण खां पोइ बि चिट्टो रहंदो, जंहिंजो दाग अलाए केतिरनि ॾींहंनि ताईं निर्वार हूंदो। अरे सर वरी बि बचियो अथव, माफ़ करे छॾियो। इन जो ॾोह माफ़ीअ लाइक़ु न आहे मियां। सजा सजा तूं ॾाढो ग़लति क़दम खयो आहे। अरे सर हे ॾिसो मां वरी बि चवांव थो माफ़ी ॾियोसि, न त इहो सौदो महांगो पवंदो। मूं हमेशह महांगी शयुनि जो सौदो कयो आहे, उहा भले छो न दुश्मनी हुजे। मिहल यादि रखजांइ, उन्हनि जी ज़िंदगी सिर्फ़ 4 ॾींहं आहे। 4 अम्मा चंगल केॾां वियो आहे? चाची अलाए काॾे वियो? छो ॿुधाइसि कोन त केॾां थो वञे? ॿुधाई त कोन, पर मां सम्झां थी त शहर ॾांहुं वियो पे। अलाह सी ख़ैर करे, मुंहिंजी बि शहर ॾांहुं वियो आहे, किथे संझा ॾांहुं। न चाची ईअं कीअं थो थी सघे? अदो मांजी ईअं कीअं कंदो?